नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ खेपरो का खबर ॾिना। खेपरो लॻ कोट कासिम मेंगोरो में बुज़ुर्ग औलिया और बांदो फ़कीर जो सालाने उर्स शरीफ़ अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो। सालाने उर्स शरीफ़ जे तक़रीबन जो इफ़्तिताह गादी नशीन अला बचा हेंगोरो, एहसान हेंगोरो, सुभान हेंगोरो, मीर मोहम्मद हेंगोरो ऐं ॿियनि दरगाह बांदो फ़कीर जी मज़ार ते चादर चाढ़े कई। जॾहिं त उर्स शरीफ़ जे मौक़े ते सिंध जे नामवर मौलविन मोहम्मद सलीम भंभरो ऐं उन जे साथियुनि ऐं ॿियनि मौलूद शरीफ़ पेश करे दाद वरितो। जॾहिं त उन मौक़े ते आयल ज़ाइरनि में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। साईं इहो उर्स मुबारक हर साल थींदो आहे सफ़र जी 20 तारीख़, छो त दरवेश जे विसाल जी बि 20 तारीख़ आहे। ऐं इन हिसाब सां हीउ जेको दरवेश 8 सालनि जो चोले मज़ो हो। अॻे माण्हू सलवार छोकिरा कान पाईंदा हुआ त हीउ अचानक ग़ाइबु थी वियो, गाबा चारींदो हो त सिॼु लही वियो, छोकिरो वापसि घर कोन आयो। पोइ ॻोठ जा सभु गॾिजी बथियूं ई घासलेट वारियूं ॿारे ऐं उन छोकिरे पेर खणी हिन सिरंग कंडी हिन जा हिते पहिरियां वेझी आहे, हिते आया त पेर खुटी हलियो ऐं उन राति खां पोइ उहो ग़ाइबु थी वियो। उनजो दोस्त हिकिड़ो खटी हो, उहो बि गॾु गाबा चारींदो हो, डाई रांदि गॾु कंदा हुआ, पर उहो छोकिरो मोटी आयो, हू ग़ाइबु थी हलियो। पोइ जॾहिं अछी ॾाढ़ी सां थियो तॾहिं वापसि आयो। हुनजो चवणो हो त मूंखे जावे आ मुल्क में वियो हुउसि, मूंखे जती खणी विया। पोइ उतां खां आयो, उते शाह इनायत जो आहे जेतो, उते शाह इनायत वटि पहुतो ऐं उन हिनखे शाह इनायत ॿधी छॾियो। ॾींहं जो मटियूं भराईंदो, राति जो संगर हणी ॿधी छॾींदो। 12 महीना उते ॿधल हो। 12 महीननि खां पोइ शाह इनायत हिनखे छोड़ियो, फ़क़ीर हाणे तूं रची लाल थी वई, हाणे तूं भले हलियो वञ। पोइ जोगिन सां गॾु पिनंदो असांजो ॻोठु हितां खां 3 फरलांग ते हो। पोइ उते अची पंहिंजी माउ खे सैन आई त मूंखे ख़ैरात ॾे। पोइ माउ जे अखियुनि मञा पाणी वही आयो त जीअं अमा तूं छो थी रोई? जीअं अबा मुंहिंजो पुटु वियो हो, जे अॼु हुजे हा त तुंहिंजी वई हो, जीअं अलाह कंदो तोखे मिली वेंदो। पोइ उन जोगिन सां गॾिजी अॻिते हिकिड़ो किरड़ हो, उते अची वेठा त पंहिंजो पहिराण लाहे उनखे टांकी ॾियणु लॻो त उहो जेको खटी माल चारींदो उहो जे मथां लाहे त हिन फ़क़ीर खे दाग हो, पुठनि में लसण हो, जो उहो लसण ॾिठईं त उन खटीअ खे शक पई हलियो, हीअ त उभांदे फ़क़ीर जो लसण आहे। अची पुछा कई, पहिरीं त कोन मञी, पोइ चईं त बाबा हाणे उहो ई आहियां, हाणे वञी ॻोठ में मुबारक ॾे। ऐं तंहिंखां पोइ हिते वाणिया बि रहंदा हुआ, खटी बि रहंदा हुआ, मल्हाह बि हिन दड़े ते समूह रहंदा हुआ। त पोइ उहे मेलो जेको दरवेश वफ़ात कई, वफ़ात खे साईं 11 सन सिर ॿुधाए थी ऐं 20 तारीख़ साल नथी ॿुधाए। हाणे उन में केतिरो अरसो थींदो इहो अवां पाण उहो मल्हाह हिते रहंदा। मल्हाहनि खे कंहिं माण्हू खे मोकिलींदा, बाबा इन टा कुरड़ी खणी अचो त पाण पचायूं। त हिकु दफ़ो कुरड़ी खणी आयो, वरी ॿिए दफ़े अमरायो मोकिली त उन मल्हाह ने जवाबु ॾेई छॾियो, माए ने जवाबु ॾिनो। मल्हाह वीचारा वेंदा कुर्सियूं भरे ॾांहुं शहरनि में विकिणंदा। अब ॿी राति जो वयूं रछ त मच्छी ढंढ में आई कान्हे का। सुबुह जो पुछूं होॾां न बाबा ही मच्छी केॾां वई? चऊं अलाए केॾां आई, ॿिए ॾींहुं रछ आयूं मच्छी आई कान्हे का। पोइ चऊं इन फ़क़ीर घुरी, उनखे असां ॾिनी कोन, थी सघे मच्छी इन जी विञायल आहे। पोइ सभु मायूं मुड़ुस सभु गॾिजी महिनत करे आया, फ़क़ीर मच्छी तो असांजी विञाई, असांखे मच्छी वराए ॾे। जी बाबा मूंखे घड़ी पहिरीं कोन मञी। पोइ चईं त बाबा हाणे तव्हांखे कुरड़ी ॾींदासीं, असांजी मच्छी वापसि कर। उनखे 3 ॾींहं थी हलिया। चए बा हाणे वञी रछ हणो, मच्छी फासंदी जे उन में जे फोगन ऐं हिननि जा फाड़ुनि जा पन हुजनि त फ़क़ीर ई 3 ॾींहं भिट ते चाढ़े रही, न त पोइ कूड़ो हो। पोइ 3 ॾींहं जेका वञी मच्छी फासायूं, जेका चीरियुनि उन में ख़बरनि जा फोगन जा पन पिया। इहो फ़क़ीर जो मौजूदो हो। ऐं फ़क़ीर अछी ॾाढ़ीअ में उन निकाह कई, शादी कई हुई ऐं उन में जा 2 पुट, हिकिड़ी नियाणी थी हुई। ऐं गुलान बिशा शहर जेको अॼु सरिजे थो, ढोरनार खां उते आहे, उन गुलान बी जो वालिद हिते आयो हो जो फ़क़ीर मूंखे ख़ुदा जी बारगाह मां औलाद पिनी ॾे।
चई अलाह कंदो तोखे थींदो। पोइ ॻोठ जे माण्हुनि चयो त फ़क़ीर खे चयो त तूं बि शादी कर। चई हाणे मुंहिंजो कुंवार जो बि अछो मथो आहे, मुंहिंजो बि आहे, त हुन सैयद बि चयो ख़ुदा कंदो तोखे बि औलाद थींदो। पोइ उन मुंहिंजा 2 पुट हिकु धीअ थी ऐं हुन सैयद खे पुटु ॼाओ जंहिंजो नालो गुलाम नबी शाह रखियो, जेको अॼु बि शहर मौजूदु आहे। सालियानो उर्स असां हर साल असांजो थींदो आहे ऐं हर 20 सफ़र ते ॾाढो उभांदो फ़क़ीर ऐं उनजूं कुझु करामतूं बि आहिनि। ॾाढो पंहिंजे मुर्शिदनि जो ख़्यालु रखंदड़ माण्हू हो, ज़िक्र फ़िक्र वारो माण्हू हो। सन 7 हिजरीअ में असांजे ॾाढे मख़दूम सरवर नूह जे हथ ते हथु रखी बैत कई। बैत करे उन टाइम मुरीद थियो। मख़दूम सरवर नूह जी जीअं गादी शुरू थी आहे उन टाइम सन 7 हिजरीअ में असांजे ॾाढे पंहिंजो सरवर नूह जे हथ ते हथु रखी मुरीद थियो आहे। हिननि बुज़ुर्गनि अमन मोहबत जो पैगाम ॾिनो आहे, त प्यार मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। वॾनि सां मोहबत करियो, नंढनि सां मोहबत करियो, वॾनि जो ख़्यालु रखो। सो इहो ई ज़िक्र समा इहे शयूं जेके आहिनि इहे हलंदो रहंदो। सिर्फ़ु दरवेशनि जो जेको पैगाम हूंदो आहे अलाह वारनि जो, मोहबत जो, प्यार जो, सभु कंहिं सां प्यारु कयो, मोहबत कयो, कंहिं सां नफ़रत न कयो, हमदर्दी कयो। साईं त पैदाश जेका हुई थरपारकर में थी हुई। वफ़ात खां पोइ अॻु में जेको चयो त मुंहिंजो जेको जनाज़ो उठ ते ॿधी अवां छॾियो, जिते उहा उठ वेह मूंखे उते ई दफ़न कजो। जॾहिं उठ ते ॿधो वियो, उठ विहाई आहे, वरी उहा उठ पंहिंजे फर समेत अची हिते थरपारकर मां खां अची हिते वेठी आहे। पोइ हिते ई साईं जो जेको आहे कब्रस्तान ठहियो आहे। उन खां पोइ जॾहिं सरवर नूह जी गादी नशीन मां को आयो हिते फ़क़ीर वटि, माना पंहिंजे ज़ुरख़ाई जे लाइ, त अज़ ख़ुदि क़बर जेका आहे मथे थियणु लॻी। त साईं जिन चयो फ़क़ीर साहिबु हिते ई रहो, अॻिते मथां पोइ बिदत थी वञे, अवां जिते आहियो उते ई रहो। उन खां सवाइ पाण नंढे हूंदे जोगियुनि सां गॾिजी विया, जोगी थी विया, जोगियुनि सां कई साल जोगियुनि सां गॾु हलिया। जॾहिं जवान थियो तॾहिं हिते पंहिंजी माउ सुञातो हुनखे। पहिरीं त चई आउं तुंहिंजो पुटु कोन आहियां, पर माउ पंहिंजे चयो त तूं मुंहिंजो पुटु ऐं तुंहिंजी निशानी जेका आहे पुठी तुंहिंजे में दाग़ हिकिड़ो कारो आहे। उहो ॾिठो माउ त वाक़ई मुंहिंजो पुटु, पोइ मञई त आउं तुंहिंजो ई पुटु आहियां। उन खां सवाइ हिन पंहिंजे भिट ते मच्छियूं बि चाढ़ियूं हुयूं। इहे ई मौजूदा हुनजा वॾा हुया। हा साईं, हर साए सूमत ते हिते असां साए सूमत बि कंदा आहियूं ऐं हर चोॾींहं ते दुरूद शरीफ़ जी महफ़िल बि थींदी आहे, जंहिंमें दुरूद शरीफ़ पढ़ियो वेंदो आहे। तक़रीबन असां वटि उबांद फ़क़ीर ॾाढे जेको आहे उहो 700 हिजरी खां जेको आहे तक़रीबन इहो शुरू आहे, हितां खां उर्स मुबारक जेको आहे हलंदो अचे पियो। ऐं अॼु ताईं बि इहो जेको आहे पहिरीं थोरे मख़सूस हो, पर हाणे तो ज़्यादा जेको आहे थी वियो आहे। उर्स में जेको आहे तक़रीबूं जेके आहिनि इहे थींदो आहिनि। पहिरीं चादर मुबारक जेका आहे उहा असां कंदा आहियूं, इफ़्तिदा कंदा आहियूं। उन खां पोइ जेको आहे नगर न्याज़ जेको आहे उहो थींदो आहे। उन खां पोइ मौलूद ऐं उन्हनि जो जेके थींदियूं आहिनि राग ऐं रंग जो जेको महफ़िलूं थींदियूं आहिनि, जेके इस्लामी तरीक़े ते उहे ई थींदियूं आहिनि। बसि हिस्ट्री जेका असां ॿुधी आहे, असां पंहिंजे वॾनि खां ॿुधी आहे। ऐं उन खां पोइ बि जेके असांजा आस पास जा जेके माण्हू उहे ईअं ॿुधाईंदा त इहो दरवेश फ़क़ीर जो चई मच्छियुनि खे जेको आहे उहो जेको आहे न भिटुनि ते चाढ़ियो ऐं इहा हिन जी माना ख़ासि करामत हुई। ऐं हिननि जो जेको विसाल जेका थी आहे उहा तक़रीबन थी आहे, वालदा जेके थी आहे उहा थी आहे खोखरा पार जो जेको इलाइक़ो आहे उते थी आहे। उन खां पोइ उनखे खणी हिते पंहिंजो कब्रिस्तान ते जेको आहे हक़ीक़त असां त माना सिर्फ़ु इहो ई ॿुधो आहे जेको कब्रिस्तान में जेको उनजी क़बर जेका आहे उहा चवंदा था उनजो जेका मतिलबु चादर चढ़ियूं था, उनजी क़बर जेका आहे उहा वॾी आहे तक़रीबन, जेका अॼु बि असांखे ॾिसूं पिया, ॾिसंदा अचूं पिया, ॿुधंदा अचूं पिया त इहा क़बर जेका आहे पंहिंजे हिसाब सां जेको आहे स्टेज वधंदी आई हुई स्टेज ते, पर अञा असां जेका ॾिठी आहे उहा एसी ताईं जेका आहे न इन ताईं महदूद आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।